वेठो इन में थई त इज्जत जी जिंदगी गुज़ार। त हिननि हथनि खे बंदूक हलाइण चङी तरह ईंदी आहे दरखान। जेकॾहिं तुंहिंजी ऐं तुंहिंजे भाउ शेर बहादुर जी सोच हिन ॻोठ जे न्याणनि जे लाइ बुरी थी त पोइ मां सोहराब ख़ान तव्हांजा सिर तव्हांजे धड़नि खां धार करे छॾींदुसि। दुश्मन खे धक हणण खां अॻु हुन खे धकाणी ख़तम कबो। सरदार साईं मूंखे ओन आहे धक अव्हांखे लॻंदो ऐं सूर असांखे थींदो। सूर दुश्मन खे थींदो। पाण ख़ुशियूं मनाईंदासीं ख़ुशियूं मुदत। तूं बालाज सां गॾु आई ऐं बालाज जबल जेॾो जिगर रखंदो आहे। सरदार साईं मूंखे सिर्फ़ु इहो थो लॻे त किथे हू तव्हांखे धोखे में कंहिं माराए न छॾे। शेर बहादुर ख़ाननि न उन्हनि भाड़ियुनि खे नुक़सानु ॾिनो आहे। असां मुड़्स माण्हू आहियूं, मुड़्स माण्हू ते मोड़ींदासीं। इहो जमाल ख़ान ई सोहराब कानड़ो असांजो कुझु नथा बिगाड़े सघे। तूं रुगो जांच लही अच त इहो बालाज कहिड़ी डर में लिखियल आहे। बाक़ी रहिया ॿिया उन्हनि खे बि चूंडे चूंडे अहिड़ी तरह जहिड़ी तरह तोखे चयमि न त बालाज जो हशर कंदुमि उन्हनि खे बि इहो ई हशर करणो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।